सर नगर पार्कर में असां वटि उतां खां MNA पीर अमील शजीलानी ऐं PA कासिम सराय सूमरो। तव्हां छो त आउं हींअर पंहिंजे ज़बान सां ॿुधायां, तव्हां उन्हनि ॿिन्हिनि माण्हुनि खे विहारे पुछिजो त हिन जी कहिड़ी कुर्बानी आहे, छा हिन उते पार्टी लाइ कमु कयो आहे ऐं छा हुन तालको पूरो मूं स्वीप करे ॾिनो आहे नगर पार्कर जो। हुतां खां MPA साहिबु आहे, हुतां खां MNA साहिबु आहे, ऐं मुंहिंजूं महिनतूं ख़िदमतूं कोशिशूं उनजो फल ई मूंखे मिलियो आहे। तो तव्हांजे रूबरू साम्हूं आहे। बाक़ी पार्टी आहे, ॿिए कंहिंखे कयो आहे मोस्ट वेलकम। मूं वटि अमाउंट त पार्टी जो उहिदो मूं वटि अमाउंट थो, मूं पार्टी खे वापसि कयो आहे ऐं मूं जेतिरो उहिदे खे संभालियो, मूं जेको पार्टी लाइ कमु कयो, मूं जेको हलायो, शायदि हाणे अॻियां पाणी ॾिसबो अॻिते छा थो थिए। बाक़ी मूं पंहिंजे जनरल सेक्रेटरी जेका आहे डिप्टी जनरल सेक्रेटरी उन तां इस्तीफ़ा ॾियां थो, उनजे लाइ करे प्रेस क्लब ते आयुसि, उनजे लाइ पंहिंजी इस्तीफ़ा थो ॾियां। बाक़ी पार्टी में मूं जेके कमु कराया आहिनि, पार्टी जे कारकुननि खे जियालनि खे गॾु खणी हलणु ॾुखे वक़्त में, ऐं उहो तव्हां सभिनि जे साम्हूं आहे। उहो तव्हां उन्हनि खां मौक़ुफ़ वठी सघो था जंहिंसां ॾुखे वक़्त में मूं निभारायो। उन्हनि वक़्तनि MPA MN साम्हूं ॾुखे वक़्त में वॾो टाइम ॾिनो पार्टी खे, जेतिरो मूं पार्टी खे टाइम ॾिनो एतिरो पंहिंजे माना जेको आहे कंहिंखे बि टाइम कोन ॾिनो जेतिरो मूं पार्टी खे टाइम ॾिनो। पर पार्टी जो मूं वटि उहिदो अमाउंट हुई, उहो पार्टी मूंखां वापसि वरितो, मूं पार्टी खे ॾेई छॾियो। हाणे पार्टी मूंखे ही डिप्टी जनरल सेक्रेटरी ॾिनी आहे, उन ई तां इस्तीफ़ा थो ॾियां। हीअ अॼु खणी आयो आहियां तव्हांजे रूबरू, मुंहिंजो मौक़ो सिधो इहो ई आहे। बाक़ी अॻिते जा हाली पंहिंजो को न को लाइ अमल तयारु कंदुसि।